नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बलूचिस्तान में ख़बर ॾींदा हलूं त बलूचिस्तान में हिंदुअनि जे 72 सालनि खां बंदि पियल मंदिर हिंदुअनि जे हवाले कयो वियो आहे। पाकिस्तान जे ठाराए खां पोइ बलूचिस्तान में क़ाइमु हिंदुअनि जो 100 साला पुराणो मंदिर, जंहिंमें गुज़िर केतिरे ई अरसे खां सरकारी स्कूल क़ाइमु हो, जंहिंखे हाणे हिंदुअनि जे हवाले कयो वियो। ज़िले बलूचिस्तान जी इंतिज़ामिया हाणे कोर्ट जे हुकुमनि मुताबिक़ अहिड़ो अमल कंदे इहो मंदिर हिंदुअनि जे हवाले करे छॾियो आहे। मंदिर जूं चाबियूं ज़ोएब आलमदीन मौलाना अलादाद मक़ामी हिंदुअनि पंडितनि खे चाबियूं ॾिनियूं आहिनि। तारीख़ी मंदिर मिलण ते पूरे मुल्क पाकिस्तान जे हिंदुअनि में ख़ुशी जी लहर छायल है। हमारी बिरादरी में ये खुशी की लहर दौड़ गई है कि 70 साल के बाद जो है ना हमें मंदिर वापस किया गया है। ये 100 साल पुराना मंदिर है। हमें 70 साल बाद गवर्नमेंट ने मंदिर हमें लौटाया है, हम उनके बड़े शुक्रगुजार हैं। मंदिर जी चाबियुनि ॾियण वारी तकरीब में बलूचिस्तान जे 50 हिंदुअनि जे घरनि माण्हुनि शिरकत कई। हिननि हिंदुअनि जो हिते कारोबार सां तालुक़ आहे। हिंदू बिरादरी सां तालुक़ रखण वारे रुकन बलूचिस्तान जी असेंबली जो चवणु आहे त मंदिर जूं चाबियूं ॾिनियूं आहिनि, इन सां मुल्क में मज़हबी हमआहंगी खे हथी मिलंदी ऐं पाकिस्तान अहिड़ो आलमी मिसाल क़ाइमु कयो आहे जेको सॼी दुनिया में साराहियो वञे पियो। पाकिस्तान में कितनी बर्दाश्त है और इंटरफेथ हारमोनी के हवाले से हम इसको मिसाल के तौर पर पेश कर रहे हैं, दुनिया को दिखा रहे हैं कि पाकिस्तान में बलूचिस्तान में मजहबी हमआहंगी है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।